अपडेट कयूं इस्लामाबाद में जमायत इस्लामी जो महंगाई खिलाफ धरणो हयो वियो। केतराई कारकुन गिरफ्तार किया विया आहिनि। रेड ज़ोन में वञण जी कोशिश दौरान केतिरनि ई कारकुननि खे हिरासत में वरितो वियो। एक्सप्रेस चौक तां बि जमायत इस्लामी जे कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। डी चौक तां हिन वक़्त ताईं जमायत इस्लामी जे 15 कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। डी चौक खे कंटेनर लॻाए सील बि कयो वियो आहे। पुलिस जी वरी नफ़री बि मुक़ररु कई वई आहे। इस्लामाबाद मां ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। जमायत इस्लामी महांगाई ख़िलाफ़ धरणो हयो। केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अवां खे आगाह कंदासीं। रेड ज़ोन में वञण जी कोशिश दौरान केतिराई कारकुन हिरासत में वरिता विया। एक्सप्रेस चौक ते जमायत इस्लामी जे केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अवां खे अपडेट कयो पिया। डी चौक तां हिन वक़्त ताईं जमायत इस्लामी जा 15 कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि। डी चौक खे कंटेनर लॻाए सील कयो वियो आहे। पुलिस जी वॾी नफ़री पिणु मुक़ररु कई वई आहे। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। इस्लामाबाद में जमायत इस्लामी जो महंगाई खिलाफ धरणो हयो वियो आहे। केतिराई कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि। एक भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं। इस्लामाबाद में जमायत इस्लामी महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हयो आहे। केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अवां खे आगाह कंदासीं। इस्लामाबाद में जमायत इस्लामी महांगाई ख़िलाफ़ एहतजाजी धरणो हयो आहे। जॾहिं त रेड ज़ोन में दाख़िल थियण जी कोशिश दौरान केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। अवां खे आगाह कंदासीं। एक्सप्रेस चौक तां बि जमायत इस्लामी जे कारकुननि खे गिरफ़्तार कयो वियो। डी चौक तां हिन वक़्त ताईं जमायत इस्लामी जा 15 कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि। अवां खे अपडेट कयूं। इस्लामाबाद में जमायत इस्लामी जो महंगाई खिलाफ धरणो हयो वियो आहे। केतिराई कारकुन गिरफ़्तार कयो वियो आहे। रेड ज़ोन वञण जी कोशिश दौरान केतिराई कारकुन हिरासत में वरिता विया आहिनि। एक्सप्रेस चौक तां बि जमायत इस्लामी जा केतिराई कारकुन गिरफ़्तार कया विया आहिनि। जी नाज़रीन, हिन वक़्त असांखे जॉइन कयो इस्लामाबाद में आवाज़ न्यूज़ जा ब्यूरो चीफ आहिनि कुर्बान बलोच साहब। जी कुर्बान साहब, छा सूरत हाल आहे? जी इस्लामाबाद उनके दोनों शहर रावलपिंडी में जमायत इस्लामी के कारकुन पुलिस में चकरियूं जारी हैं। जमायत इस्लामी तरफा बिजली बिलन में वात महंगाई खिलाफ एहतजाज जो सदनो जो डी चौक से एहतजाजी धरने जो ऐलान किया वियो। हुकूमत तरफा डी चौक के सील किया वियो। रेड जोन के सील किया वियो। इस्लामाबाद में दाखिला जा रस्ता महदूद किया विया। उनके बावजूद काफ़ी कारकुन जमायत इस्लामी जा एक्सप्रेस रोड से रावलपिंडी में लाकत बाग मुख्तलिफ़ जाइन ते पहुची चुका आहिनि, जिते पुलिस ऐं कारकुन में चकरियूं थियूं आहिनि। पुलिस जमायत इस्लामी जे काफ़ी कारकुन खे गिरफ़्तार कयो आहे। जॾहिं त डी चौक खे ऐं रेड ज़ोन खे बिल्कुलु ब्लॉक कयो वियो आहे, उनखे सील कयो वियो आहे। हींअर वज़ीर इत्तलात नशरियात अता तारड़ इन सूबाल जे मथां प्रेस कॉन्फ्रेंस भी करे पियो ऐं वफ़ाक़ी वज़ीर अमीन मुखान भी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस करे पियो पीटीवी हेडक्वार्टर में। जॾहिं त उन पीटीवी हेडक्वार्टर तरफ़ वञण वारा समूरा रस्ता बंद आहिनि, उनमें मीडिया न हुजण जे बराबरि आहे। तो अहिड़े नमूने सां इस्लामाबाद में ट्रैफिक मुतासिर आहे। मुख़्तलिफ़ रोडनि खे बंदि कयो वियो आहे। माण्हुनि खे परेशानी आहे। जमायत इस्लामी जे कारकुननि ऐं पुलिस में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते उनमें कश्मीर हाईवे शामिल आहे, पिशावर मोड़ शामिल आहे, फैज़ाबाद आहे या रावलपिंडी जो लियाकत बाग वारा इलाइक़ा आहिनि, उते मुख़्तलिफ़ चकरियूं थियूं आहिनि ऐं काफ़ी कारकुन खे गिरफ़्तार कयो वियो आहे। सो अहिड़े नमूने सां जमायत इस्लामी वारनि जो चवणु आहे त कारकुन जिते बि हुजनि उते धरणो हणी विया आहिनि ऐं जमायत महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।